27वीं तरमीम या 26 तरमीम जेके तरमीमूं आहिनि इन में क़ौमुनि जे वजूद जो इनकार आहे, बराबरी जी फेडरेशन जो ख़ात्मो आहे, जमहूरियत जो ख़ात्मो आहे, आज़ाद अदलिया जो ख़ात्मो आहे, आज़ाद सहाफ़त इज़हार जी आज़ादीअ जो ख़ात्मो आहे, त नंगी बर्बरियत आहे, मार्शलाई निज़ाम खां वधीक मार्शलाइयत आहे। ऐं तंहिं करे ही ॾाढ जो हिकिड़ो निज़ाम मढ़नि पिया जबर जो। 18 साल हिते ज़रदारी तबाही कई आहे। 18 सालनि में सिंध मुआशी, समाजी, तालीमी, सेहत ऐं ज़िंदगी जे हर शोबे में पोइते वई आहे। पर 18 सालनि खां पोइ बि ज़रदारी खे इहा छूट ॾिनी वई आहे त हू लुटमार कंदो, उन जो पुछाणो न थींदो। सिंध जबरी गुमशुदगनि सां मुंहुं ॾिनो आहे। सिंध जे अंदरि सियासी क़यादत जो क़त्ल थियो आहे। असांजा दोस्त ज़िंदा साड़े उन्हनि जा लाश फिटा कया विया। बशीर खान कुरैशी खे क़त्ल कयो वियो, ख़ालिद महमूद सूमरे खे क़त्ल कयो वियो, लीडरशिप जी जो क़त्लेआम थियो आहे, सियासी वर्करनि जो क़त्लेआम थियो आहे। तव्हां जबरी गुमशुदगनि में इज़ाफ़ो कयो आहे। मारवाई अदालत जे ज़रिए तव्हां लखे नौजवान मारिया आहिनि। तव्हां एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग जो सिलसिले में हाफरा जे नाले ते हज़ारे माण्हू अपहाज कया आहिनि। सिंध में को ॿुधाए त जमहूरियत जो राज आहे। अंधी मंडी अदलिया जी आज़ादी तव्हां उहे ख़तम करे छॾियो। असांजे मथां रुगो जाली केस न करे मरियो वियो त सिंध एक्शन कमेटी 7 तारीख़ सां वेही इन कारे कानून जे ख़िलाफ़ एहतजाज जो सॾु ॾिनो ऐं चयो वियो त तव्हां रोड सन जो बंदि कयो आहे इंडस हाईवे। असां धरना, जलसा, जुलूस, रैलियूं ऐलानियल कंदा आहियूं। तंहिं करे ही तव्हां असां ते जुर्तू एफआईआरूं दाख़िल करे तव्हां सम्झो था त तव्हां इन ख़ौफ़ जे ज़रिए सिंध जे माण्हुनि जो आवाज़ दॿाईंदा। त सिंध जा क़ौम परस्त जेके आज़ादी पसंदि आहिनि, जेके जमहूरियत पसंदि आहिनि, जेके इंसानी हक़नि जी बहाली लाइ विढ़नि था, उहे इन कारे निज़ाम खे ललकाइण लाइ रोड ते मौजूदु आहिनि। अॼु बि तव्हां दादू में असांजी जा दोस्त गिरफ़्तार कया आहिनि त माण्हू रोडनि ते न अचनि। त केरु चए त हिन मुल्क में को जमहूरियत आहे या पार्लियामेंट आहे, पार्लियामेंट खे बंदूक रखे उन ते जाली बिल पास करायो, माण्हू रोड ते निकिरनि त खणी लाकबनि में कयो। त ही ॾाढ जो निज़ाम आहे। असां हक़ीक़ी इंसाफ़ जो हुसूल, हक़ीक़ी आज़ादीअ जे लाइ, इंसानी मान मर्तबे जे लाइ, रूल ऑफ लॉ जे लाइ, कानून जी बहाली लाइ पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। 17 तारीख़ वरी एक्शन कमेटीअ जो इजलास थींदो जंहिंमें नओं लाइ अमल जोड़ींदासीं। मां सभिनी कानूनदाननि जो शुक्रगुज़ार आहियां, जिसकम बशीर खान, जिसकम सनान कुरैशी, ACUP, अवामी जमहूरी पार्टी, नेशनल पार्टी ऐं सिविल सोसाइटी ऐं कानूनदान शरीक थिया आहिनि। हिते सभु जो जेको एहतजाज हो मुंहिंजी अॻुवाणी में, मां उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। असल में इसको आप 27वीं तरमीम नहीं कहेंगे, ये बेसिकली काला कानून है इसको, और आप ये कह सकते हैं कि ये वो तरमीम है जिसने अदलिया का और दीगर इदारों का जो है कत्ल किया है और जिससे डेमोक्रेसी हमारी ख़त्म हो चुकी है। अब ये डेमोक्रेसी जो सी है बराए नाम है और इन लोगों को चाहिए कि इन पॉलिटिकल पार्टीज़ को अपने नाम से अपनी पार्टी के नाम के साथ से डेमोक्रेसी का वर्ड हटा देना चाहिए। मज़ीद मैं ये कहूँगा कि जिस तरीके से बंदर बांट की गई है, इन्होंने एक दूसरे को नवाजा है, मराद दी गई है एक दूसरे को, और जिस तरीके से एक दूसरे को मेहरबान हुए एग्जेम्पशंस दी गई है, ये सारी सूरत सिर्फ एक ही बात को वाजे करती है। इसका सिर्फ एक ही मकसद है कि अब ये मुल्क में डेमोक्रेसी ख़त्म हो गई है और एक मार्शल लॉ जो दिख रहा नहीं है शायद लोगों को, लेकिन मार्शल लॉ का दौर चल रहा है जो अब मजीद विद द टाइम लोगों के सामने खुल के आता जा रहा है, वाजे होता जा रहा है। तो मैं यही कहूँगा कि हम इस सारी चीज़ों की पुरजोर मजम्मत करते हैं और हम इंशाअल्लाह ताला इन सब चीज़ों को टर्न डाउन करा के छोड़ेंगे। हो इन ई लाइ हूंदो आहे हिकिड़े मुल्क में त इस्तेकाम रहे, कानून जी बालादस्ती रहे। पर असां अमेंडमेंट्स ॾिसूं था जंहिंमें इदारनि खे कमज़ोर थो कयो वञे, जंहिंमें माण्हुनि खे कमज़ोर थो कयो वञे ऐं जंहिंमें सूबनि खे कमज़ोर थो करे वञे। त
सिर्फ़ ताक़त जेकी आहे होली हिकिड़े इदारे खे थी वञे ऐं उन हुकुमराननि खे थी वञे जेका उन्हनि जा यस मैन आहिनि। त अहिड़ी तमामु तरामीम जेकी नुक़सान पुॼाइनि थी मुल्क जी इस्तेकाम ऐं तरक़ी खे, ऐं सिर्फ़ु प्रोग्रेस हिकिड़े इदारे लाइ आहे, तमामु इदारनि लाइ आहे नाहे, ऐं सिर्फ़ु प्रोग्रेस जेको आहे हिकिड़े अहिड़े हुकुमरान लाइ आहे जेका उन्हनि जा यस मैन आहिनि, पर आवाम लाइ को वेलफेयर ऐं प्रोग्रेस नज़र नथी अचे। इन में सभु को जेको टारगेट आहे उहो जुडिशरी आहे। जुडिशरी खे बेइंतिहा कमज़ोर थो कयो वञे, जेको असांजो डीप कंसेंट आहे एज़ एन एडवोकेट, एज़ ए कस्टोडियन ऑफ लॉ जेको आहे कॉन्स्टिट्यूशन, असांखे डीप कंसेंट आहे। कॾहिं मिलिट्री कोर्ट जी सूरत में, कॾहिं कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जी सूरत में जेको आहे अहिड़ा इक़दाम था कया वञनि जेका माण्हुनि खे कमज़ोर कनि था। अहिड़ो को प्लेटफॉर्म फराहम नथा कनि जिते इनजस्टिस लाइ माण्हू वञी सघे। कंहिंजी सुनवाई न आहे, जंहिंखे मर्ज़ी अचे खणी वञनि, जंहिंखे मर्ज़ी अचनि कोर्ट में पेश कयनि न कयनि, इहे हालात आहिनि। सूबनि जा तव्हां ॾिसो था, कंहिं बि सूबे खे आइसोलेट थो कयो वञे, दहशतगर्द करार थो ॾियो वञे, कंहिं बि सूबे जा वसाइल खणी ॿिए सूबे खे ॾिया वञनि, त हे त बिल्कुलु अल्ट्रा वायलेंट आहिनि। ऐं हे सिर्फ़ु जेको आहे सिर्फ़ु पावर शो आहे पंहिंजे लाइ। अहिड़े इदारे खे एम्पावर कयो थो वञे जंहिंजो कमु आहे त सरहदनि जी रखवाली करे, ऐं अहिड़े हुकुमराननि जी पावर आहे जेका उन्हनि सां गॾु यसमैन थी करे हलनि था। त असां इन जी मुखालिफ़त था कयूं ऐं असां पंहिंजे मुल्क जे अवाम जे, सिंध जे अवाम जे हक़नि लाइ उन्हनि सां गॾु बीठा आहियूं।